जी मांजो नालो आमिर है, ज़ात मुझी जमाली आ। मांजो घर नादर शाह महले में आए। पीउ जो नालो छा आहे? मोहम्मद आलिम जमाली। सही आहे, मूंखे घर वारनि सां नातालकी खपे, इन जे लाइ मां तव्हां ॾे आयो आहियां। मूंखे नातालकी खपे। मां न हिसो वरितो आहे न कयो आहे। मुंहिंजी 20 साल उमिरि आहे। मां कमायो आहे, घर ॾिनो आहे। बसि का बि ॻाल्हियूं आहिनि, मूंखे नातालकी ॾियणी आहे। भले मूंखे हिसो न ॾियनि त मसइलो न आहे। कंहिं खे नातालकी खपे तव्हांखे? मूंखे घर वारनि जे लाइ, पीउ माउ भेण ॿाहिरि ॿियो त कोई न आहे, माना घर जी फैमिली पंहिंजी। सौट वग़ैरह? उहे त उहो अॻ में ई न आहियूं ॻाल्हाईंदा पाण में असां। बसि माना मेन जे घर में मां रहां थो, मुंहिंजी रत आहे, उन में नातालकी खपे। सम्झाए त सही त छा कारण छा आहे? न उहो बसि नथो चई सघां न, बसि मुंहिंजी दिलि फिकी आहे, मां नथो रही सघां। पोइ मुंहिंजे भेत नथा चढ़नि, मां उन्हनि जे भेत नथो चढ़ी सघां। इन जे करे मूंखे नातालकी खपे। रोज़ रोज़ जहिड़े को रोज़ पीउ विढ़े थो, मां पीउ सां बेफ़रमान बि थियां थो। उन खां अलावा बेफ़रमान बि सही न आहे। मूंखे नातालकी खपे। जी मांजो नालो आमिर आहे, ज़ात मुंहिंजी जमाली आहे। मांजो घर नादर शाह महले में आहे। पीउ जो नालो छा आहे? मोहम्मद आलिम जमाली। सही आहे, मूंखे घर वारनि सां नातालकी खपे, इन जे लाइ मां तव्हां ॾे आयो आहियां। मूंखे नातालकी खपे। मां न हिसो वरितो आहे न कयो आहे। मुंहिंजी 20 साल उमिरि आहे। मां कमायो आहे, घर ॾिनो आहे। बसि का बि ॻाल्हियूं आहिनि, मूंखे नातालकी ॾियणी आहे। भले मूंखे हिसो न ॾियनि त मसइलो न आहे। कंहिं खे नातालकी खपे तव्हांखे? मूंखे घर वारनि जे लाइ, पीउ माउ भेण ॿाहिरि ॿियो त कोई न आहे, माना घर जी फैमिली पंहिंजी। सौट वग़ैरह? उहे त उहो अॻ में ई न आहियूं ॻाल्हाईंदा पाण में असां। बसि माना मेन जे घर में मां रहां थो, मुंहिंजी रत आहे, उन में नातालकी खपे। सम्झाए त सही त छा कारण छा आहे? न उहो बसि नथो चई सघां न, बसि मुंहिंजी दिलि फिकी आहे, मां नथो रही सघां। पोइ मुंहिंजे भेत नथा चढ़नि, मां उन्हनि जे भेत नथो चढ़ी सघां। इन जे करे मूंखे नातालकी खपे। रोज़ रोज़ जहिड़े को रोज़ पीउ विढ़े थो, मां पीउ सां बेफ़रमान बि थियां थो। उन खां अलावा बेफ़रमान बि सही न आहे। मूंखे नातालकी खपे।